वे तकबीर वे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अब जाए सुभान अल्लाह। जेडी मला बादशाह ऐलान कयो त हिकड़ो कुंड में हमरा बैठो आस्ते आस्ते हथ मथी खणी बादशाह वडो दाना हो लफ्जन के समझी वियो त इहो कुछ चवण थो चाहे बादशाह हक लग अब खैर तो है नी इन इन इको को लई वे हेठ हेठ कोडल फकीर सुभान अल्लाह। वे हेठ तो मिठो थी वनी अब जाए जेडी मला बादशाह इया गाल कई याद कयो था हाँ उनका पुछाए छा थो चवी उन जो बादशाह हिकड़ो माण्हू आहे जेको तोखे ख्वाब भी बुधाइंदो ऐं उन जो ताबीर भी ज़बान सां चओ जेके भी हिते आया हो तकरीर गौर सां ॿुधो उस्ताद दादा दादा के चई तो वञा तव्हांखे चेक कंदो वरी तव्हांखां पुछंदो त साईं तकरीर कहिड़ी कई वंदन समुंड जे किनारे ते वेही उन नंबर जी ॻाल्हियूं यादि कयो तव्हांजी दुनिया भी भली थींदी त क़बर भी भली थी पवंदी जंहिंजो भी महबूब जे बचन सां प्यार आहे उहे यादि कयो जेडी मला बादशाह उन को पूछो अबा तो वो मुखे ख्वाब भी बुधाइंदो ताबीर भी उन जो हाँ साईं ओ केरा उन जो नालो चाहे उन जो सही वो नजूमी लाहे वो जादूगर लाहे वो अल्लाह जो नबी आ हथ मथे करे सुभान अल्लाह अल्लाह जो ज़बान सां चओ अल्लाह जो ज़बान सां चओ नबी नबी आ चओ नबी सुभान अल्लाह। सुभान अल्लाह दिल ठरे एडे मोडे न्यारे उन जो चओ त अल्लाह जो नबी आ एदड़े तू केरा कि मां जादूगर अच्छा वो वञो अब छोकरा उठो वञो उन अल्लाह जे नबी के वठी जो बादशाह छा चयो त उन नबी के एडे मोडे त न्यारे एकड़ो लफ्ज चवा गोर सां ॿुधो मां तो तव्हां को पुछा उहे जादूगर थींदा न काफ़िर जादूगर थींदा न काफ़िर मुसलमान न जादूगर उहे जेके काफ़िर हुया एक उस्ताद केड़ो इलाइको आहे दाणावाड़ एडे मोडे त न्यारो दाणावाड़ वारो के दुनिया जा बदबख्त इंसान चवंदा न त नबी के त भित जे परिया खबर काने नबी के त बुझ जी खबर ही ना है नबी के त गैब जी खबर ना है मां तो तवा को पूछा तू त मुसलमान सल्लाए बेमिसल नबी मो ऐबत करे अरे इन गाल के त काफिर भी मने विया त असा के जाते खबर ना है उते नबी के खबर आ हाथ मथे करे सुभान अल्लाह इनके त काफिर भी मजे वियो उन्हनि चयो पुत नसर बादशाह के साईं जाते असा जो इल्म खत्म थो थे उते नबी जो इल्म शुरू थो थे अरमाना तुझे इल्म ते अरमाना तुझे अक्ल ते अरमाना तुझे किताब ने पढ़ण ते जेकरे दुश्मन मने वने आई तू बैठो उठ किताब जा पढ़ी पाके बेमिसल नबी मो ऐब कढे अरे इन गाल के तो दुश्मन भी मने विया त चाहे असा जो इल्म खत्म आ जादूगर जो इल्म खत्म आ तो अल्लाह जे नबी जो इल्म शुरू आ सुभान अल्लाह।
उन्होंने चयो अबा वञो उठो वठी अचो नबी साईं खे अबा उन नबीअ जो नालो छा आहे उन जादूगर ॿुधायो साईं उन जो नालो आहे हज़रत दानिया अलैहिस्सलाम ॾाढा ॾाढा मस्त थी करे वञो हज़रत दानिया अलैहिस्सलाम खे जे लाइ जेॾी महिल जो इहा ॻाल्हि कयूं वया जादूगरनि वञी अर्ज़ कयो त साईं तोखे वक़्त जे बादशाह बुख़्ते नसर घुरायो आहे हा बा वो अल्लाह जा प्यारा थींदा आहिनि करीम अबा उठो हलूं सिद्धो जेॾी महिल जो उन जे हाउस ते आया बादशाह अखबार हो पूरी रुई ज़मीन में बादशाही पंहिंजे फौज खे सिपाहियुनि खे नौकरनि खे चई अबा अल्लाह जो नबी थो अचे हलो त उन जो शानदार इस्तक़बाल कयो थोरो वॾी आवाज़ इस्तक़बाल करे वठी आया मथे अची इज्जत ॾेई विहारियो जीअं उस्ताद अल्लाह ताला जन महूअ जो बच्चो सम्झी मूंखे मथे विहारे अर्ज़ ही आहे त जेॾी महिल जो हीअं मथे विहारियो त उन वक़्तु अल्लाह जे नबी चयोसि उनखे अबा छो घुरायो अथई मूंखे उन बादशाह चयो साईं ॻाल्हि ईअं आहे त मां पंहिंजो राज़ कंहिंखे ॿुधायां कोन पियो मूं लथो ख्वाब पोइ मां हिन जादूगरनि खे घुरायो पोइ हे हिन कम कुल इन्हनि खे ॻाल्हि कयां हा त मुंहिंजी गिला कनि हा इन जे करे साईं मां पंहिंजे दिलि जे राज़ खे मख़फ़ी रखियो हाणे तूं अल्लाह जो नबी आयो आहे मुंहिंजो अर्ज़ु आहे मूंखे ख्वाब बि तूं ॿुधा ऐं उन जो ताबीर भी ज़बान सां चओ ख्वाब भी तव्हां ॿुधायो ख्वाब भी ऐं ताबीर भी बियो तव्हांखे चेक कयां ॾिसां तव्हां जेके प्यार में ख़बर पएव थी दाणा वाण किरास करे विया पुछांव सुभान अल्लाह उन बादशाह ख्वाब काथे लधो घर में रात जो घर में दाणा वाण में घर में बड़े नंढड़ा ये दसे तो चंदू घर में पांजे मन हाउस ते घर में पांजे शाही बिस्तरे ते गाल समझ में अचे थी पांजे घर में अल्लाह जो नबी काथे वो पांजे दरबार ते सुभान अल्लाह वो पांजे ज़बान सां चओ माथो तव्हां को मुंहिंजा दाणा वाण वारो इहा कुझ जी ख़बर न आहे बेशक अलाए थकिजी पियो हा या लिक जी ख़बर न आहे बादशाह तो चवे सही मां उन ख्वाब लदो पंहिंजे घर में हाउस ते अल्लाह जो नबी रहियो दरबार ते हाणे उहो थो चवे त मूंखे ख्वाब बि तूं ॿुधा ऐं ताबीर बि तूं ॿुधा वाह अल्लाह जा नबी वाह जो रब जो तव्हांखे इज़त ॾिनल आहे ॾाढा सुभान अल्लाह था चओ अल्लाह जे नबी अचे अबा ख्वाब ॿुधायई कुर्ब कयो उन चयो त तो लदो आहे ख्वाब में जेको तो ॾिठो आहे ख्वाब में ॾिठो अथई पुत छा हिन में चांहि आहे उस्ताद खे चओ हा बि भरिया न त तकीर बि पाण कजां ॾाढा सुभान अल्लाह चओ या थधी तव्हां पीओ असांखे गरम पीआरियो त हिननि खे बि गरम करे छॾियूं पिरीअ जे प्यार या अल्लाह जेको अॼु ख़ुशि थियो हुनखे बि मदीनो पाक नसीब कंदा सुभान अल्लाह इते त ठरी पियो माना सभिनी खे मदीने हलणो आहे अॼु नबीअ जो मीलाद दस्तगीर जी यारी कयो अथव ज़रूरु हलंदासीं हीअ जेका कचहरी आहे न या किन्ननि खे भलो कंदी आहे बेकार खे कारगर कंदी आहे बदबख्त खे वक्त वारो कंदी आहे जहन्नमीअ खे जन्नती कंदी आहे सुभान अल्लाह हे तव्हांखे नारे में मारे वञनि तव्हां वरी मानी खाइण में मारे वञो तव्हां नारो छो न हथ मथे करे हाणे हाणे दावत तव्हांजो हक़ आहे एॾे वॾे ॾियारियो जेॾी महिल जो चई
बादशाह जो तो ख्वाब में ॾिठो आहे बुतो ये ॾिसण शीशे जी त न आहे न उस्ताद अल्लाह दा भराए न वठे जेॾी महिल उन चयो त तो ख्वाब में ॾिठो आहे ज़बान सां चओ उन जा पेर ज़मीन ते ऐं उन जो कद आसमान ते अच्छा उन चयो साईं त अल्लाह जे नबी चयो त उन जी मुंडी सोन जी उन जा बाज़ू चांदी जा ऐं उन जी बाटी पितल जी उन जा पेर उहे ठिकर जा बादशाह चयो साईं वाह जो ॻाल्हि ॿुधाई अथव बादशाह उथी करे उन जादूगरनि खे हक लॻाई अरे हेॾे त ॾिसो जेका ॻाल्हि तव्हां न ॿुधाए सघियो तव्हां चओ त असां जादूगर जे कंध लॻो दिमाग़ चकराए छॾियो हाणे त अल्लाह जे नबीअ तव्हांजो दिमाग़ चकराए छॾियो जेका तव्हां ॻाल्हि न ॿुधाए सघियो उहे अल्लाह जो नबी ॿुधाए थो उन्हनि बि खणी कंध हेठि कई अरे काफ़र भी मञे विया तूं त मुसलमान तो सदाए तुंहिंजो मुसलमानियत हैफ़ आहे जो बेमिसल नबी मां ऐब थो कढे इहो त दानिया अलैहिस्सलाम जो कमु आहे असांजो नबी त दानिया अलैहिस्सलाम जो बि नबी आहे हज़रत दानिया अलैहिस्सलाम चयो सही हिकिड़ो वॾो पत्थर आसमान खां लथो ये ठका जो खणी उन बुत में धक कढाई उनके ज़र्रा ज़र्रा भोरा भोरा करे उछलाए छॾी इहो तो ख्वाब इहो लथो हा सही ताबीर पाण फरमाए त ताबीर इन जो इहो आहे हाणे इहे जेको तो बुत ॾिठो इहे मुख़्तलिफ़ मज़हब हुया ये मुख्तलिफ ज़बान सां चओ ये मुख्तलिफ मज़हब हुआ हाणे आख़िर ज़मान इहो जेको आसमान खां वॾो नूरानी पत्थर लथो न इहो मुंहिंजे आख़िर ज़मान नबीअ जो नूर हो इन पुत के मथे में ठका जो खड़ी धक कढाई उनके ज़र्रा ज़र्रा भोरा भोरा करे उछलाए छॾे इन जो मतलब इहो आहे त इहो हर तरफ कुफ्र छायल हो मुंहिंजे मुस्तफ़ा जो नूर अचण वारो आहे हर कुफ्र खे ख़त्म करे सॼी दुनिया खे रोशन करे छॾींदो हथ मथे करे भेजो त ही महीनो आ मुझे मुर्शिद दस्तगीर जो ॾाढा सुभान अल्लाह था चओ हज़रत दानिया अलैहिस्सलाम चयो त असांजो जेको नबी आहे उहो दुनिया ते अचण वारो आहे मन महबूब करीम ज़ाहिरी दुनिया ते अञा आया ई कोन हुया मुंहिंजे मुस्तफ़ा जी तारीफ़ अॻ में हले पई चओ अली अली चओ अली नारे हैदरी नारे हैदरी नारे हैदरी नारे हैदरी नारे हैदरी भी घणनि जी चेल टोड़ींदो आहे घणनि जा निकाह टुटंदा हथ मथे करे चओ नारे हैदरी तव्हां त मौला अलीअ जा मुरीद आहियो न असां त बच्चा आहियूं तोखे मुरीदीअ ते नाज़ आहे त असांखे बच्चो हुजण ते नाज़ आहे या अल्लाह जो को खुश थे उनके मौला अली जे सहन में इमाम हुसैन जो न्याज़ो करा जा जेके हलणो आहे उहो सुभान अल्लाह चवे बे जी ज़रूरत बि कान्हे मौला अली मुश्किल कुशा खे अम्मा सच्ची खातून मां टे फर्ज़ंद हुया टे इमाम हसन इमाम हुसैन इमाम मोहसिन जमण पाक सां पर्दो फरमायो बाक़ी बचा ॿ शहज़ादा इमाम हसन ऐं इमाम हुसैन हेॾे मोॾे न्यारे इहो सॼो जेको बि सैयदनि जो ख़ानदान आहे न इहो इमाम हसन ऐं हुसैन मां अम्मा सच्ची खातून खां बाद में अम्मा सांजो ज़ाहिरी जो विसाल थियो उन खां बाद में वरी मौला अली ॿियूं शादियूं कयूं जेके ॿियूं शादियूं कयूं न त उहे बि त अलीअ जा बच्चा हुया इमाम हसन ऐं हुसैन बि अलीअ जा बच्चा हुया पर उन्हनि वरी सैयद न सॾरायो जेके ॿियनि घर वारनि मां हुआ उन्हनि अलवी सॾरायो इमाम हसन ऐं हुसैन सैयदनि अहल बैत सॾरायो
अरबीअ में अहल बैत चइबो आहे, सिंधीअ में सैयद चइबो आहे। ॾाढा सुभान अल्लाह चओ। इहा त ॻाल्हि मशहूर आहे। गाज़ी अब्बास सोलंगी वग़ैरह एॾे गाज़ी अब्बास इमाम हुसैन सां करबला जे मैदान में वियो। हज़रत इमाम हुसैन चयो त हिकिड़ो दफ़ो भाव करे त सॾु कर। हज़रत गाज़ी अब्बास हथ दब जा ॿधी अर्ज़ु कयोसीं मूं बानीअ जो ॿारु आहियां, भाउ करे न सॾु कई। अरे अदब अहल बैत जो पुछणो अथई त गाज़ी अब्बास खां पुछा कर। ॾाढा सुभान अल्लाह त चओ। प्यार पुछणो अथई त अम्मा बीबी पाक ज़ैनब खां पुछा कर। हेॾे मोॾे निहारियो। हाणे एॾे कोन थो वञा टाइम जे लिहाज़ सां। जेका ॻाल्हि असुल करणु थो चाहियां उहा हीअ आहे। इमाम हसन पाक मौला अलीअ जो पगदार पुटु आहे। इमाम हसन पाक खे न 8 शहज़ादा 8 घणा ज़बान सां चओ। उन्हनि 8 में 4 करबला जे मैदान में इमाम हुसैन पाक जे क़दमनि तो कुर्बान थिया। करबला में घणा बाकी घणा बचा 4। उन चैनी में ॿियो नंबर शहज़ादो आहे इमाम हसन मुसना, जंहिंजी शादी थियल हुई इमाम हुसैन पाक जे न्याणीअ सां, जंहिं अम्मा बीबी पाक जो नालो आहे बीबी पाक सुगरा फातिमा। इमाम हुसैन जी धीअ हुई, पुट इमाम हसन जो। मन पाण में ॿिन्ही भाइरनि माइटी मिटी कई। अर्ज़ु ही आहे त इन इमाम हसन मुसना जे 11वीं पीढ़ीअ में पीर जो पीर दस्तगीर आहे। आ पीरन जा पीर बेड़ो तारे ले, देर न कर दस्तगीर बेड़ो। आहा देर न कर दस्तगीर। हथ मथे करे भेज दस्तगीर जो। हेॾे मोॾे निहारियो। हे जेको लफ़्ज़ चवां घोर सां ॿुधो। हिकिड़े हमरा के दिल में शौक़ थियो त मुर्शिद कयां। छा कयां? जंहिंजो मुर्शिद न आहे उनजो शैतान मुर्शिद आहे। तव्हां असां मुर्शिदनि वारा। ऐं ईअं बि ज़रूरी न आहे त तव्हांखे ज़ोरीअ मुंडीअ खां वठी मुरीद कजे। ईअं दीन में क़ैद न आहे, दीन में आज़ादी आहे। जिथे तव्हांजी दिलि मञे न उते मुरीद थींदा। सुभान अल्लाह। अॼुकल्ह त दुकानदारी निकिरी पई आहे, पीर पहुतो न आहे। अॼुकल्ह वरी नकुल दूसरी कंपनी वारनि पंहिंजा पीर तयारु कया। उन्हनि सम्झो न त यार असांजी त इज़त ई कान थी थिए। अहिड़ा उठ किताब जा पढ़ी दिमाग़ हणी हणी रड़ी करे थकिजी पिया। माण्हुनि ते असर ई नथो। पोइ खणी हथरादू पीर शुरू कर। मां तो तव्हांखे ॿुधायां डाल्टा में ऐं सचे के में फ़र्क़ु कोन्हे। माण्हू चरिया हेॾे मोॾे निहारियो। अरे असुल असुल आहे, नकुल नकुल आहे। भले नकुली लखे हुजनि, असली हिकु पहुतो गोॾा खोड़ा छॾींदुसि। ॾाढा सुभान अल्लाह त चओ। उनखे दिलि में ख़्यालु थियो त मुर्शिद कयो। अल्लाह दादा साईं छा कई? मुर्शिद कया। उन खां पुछाईं ॿिए खां टे खां काथे मुरीद थिया। उन जो फिलाणी जगह ते वञ। फिलाणी जे पे दिल मुतमिन नथी थिए। हिकड़े हमरा दोस्त सलाह ॾिनसि फिलाणे इलाइक़े में जीलानी सैयद आ, जंहिंजो नालो सैयद कमाल शाह जीलानी आ। सैयद दस्तगीर जो बच्चो आ। तूं ओॾे वञी ॾिस। चए थो वयुसि जो ॾिसां हज़ारे माण्हू वेठा आहिनि। साईं जी सफ़ेद दाढ़ी आ, तटगो इमामो लिबास सफ़ेद आ। जीअं जो साईं जे नूरानी चेहरे ते नज़र पई मुंहिंजी दिलि खसी वई। सुभान अल्लाह। दिलि ज़बान सां चओ। जेॾी महिल जो साईं ते नज़र पई साईं तकरीर पियो करे। तकरीर कंदे कंदे चए ओ फिलाणा। उन जो मुरीद थियण आयो उन जो नालो हो ख्वाजा अब्दुल अहद। पाण फरमाए ओ अब्दुल अहद उथी हेॾे आ।
ॿिए हाल वाल मुरीद थियण आयो आनी अरे वॾी आवाज़ अखियुनि मां ॻोढ़ा वही आया हथ ॿधी अर्ज़ कई हा साईं मुरीद थियण आयो आहियां तव्हांजे दर ते विकामण अबा तूं त आए न जेॾी महिल हिते पुॼण खां अॻु में मां ओॾे लोहे महफ़ूज़ में पढ़ियो तूं असांजी अमानत आहे हलिया तोखे मुरीद कयूं पाण फरमाए मुरीद त कयई था पर मुरीदीअ जो हक़ था कजा अलाए तकजी पियो मुरीदीअ जो हक़ था रोई पियो हाज़िर साईं दुआ तूं कजा जेॾी महिल मुरीद थियो साईं खे चई साईं मूंखे शादी त थियल आहे पर औलाद कान्हे पुट जी पोइ ॿियो कंहिंखे था हलिया तोखे न ॾियां ॿियो कंहिंखे साईं चयो पोइ दुआ त घुरो दुआ घुरी ला इलाहा इल्लल्लाह कयूं हिन अची साईं खे ॿाह खयो साईं दुआ जो घुरियई त मुंहिंजो छा थियो ॾाढा सुभाणे छा चई दुआ जो घुरियई मुंहिंजे लाइ त छा थियो छो जो दुआ जा हथ जेके खणंदा न उन्हनि में अल्लाह जे वलीअ खे ख़बर पवंदी आहे हिन जो कमु थींदो या न थींदो साईं चयोसि घर वञ घर काॾे घर वियो निंड में पियो आहे 3 हिसा गुज़री विया राति जा तहज्जुद जे टाइम में ख्वाब लथई मुंहिंजे घर में वण पैदा थियो आहे उन वण जो कद आसमान ते ऐं उन जो तामियूं मशरिक मगरिब शिमाल जुनूब चारई तरफ़ उन टामिन में पन्नन में गुल उन्हनि जे चौधारी हिकिड़ो नंढड़ो ॿार फिरंदो थो वञे कि मां ख्वाब में ई चवां पियो इहो नंढड़ो इन जे चौधारी फिरे इन जे करे थो इन वण खे कोई कटे न छॾे इन वण खे कोई जेॾी महिल चई था मां ख्वाब लधो सुबुह थी दिल में ख्याल के वञा के राह पखी वञी चवां ख्वाब लधो त हिन जो ताबीर करे दिल में फौरन ख्याल आयो अरे मुरीद जीलानी जो वरी धिका ॿियनि जे तरह ते थो खाए सुभान अल्लाह ये तो रड़ियूं निकिरी वई फौरन दिल में ख्याल कयो पोइ जिथे विकामियो भला ओॾे वञा मां हिते हिकिड़ो लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाए छॾियां जेके अहले इल्म वारा लफ़्ज़नि खे नोट भले तव्हां ॿियनि जे तरफ़ ते काथे बि वञो न पर फैज़ तव्हांखे पंहिंजो मुर्शिद ॾींदो सुभान अल्लाह जे वटि तव्हांजो वंड रखियल आहे बेहद तूं भले जेतिरियूं ढूंढियूं ॾे प्यार मिलंदी फैज़ कोन मिलंदो जेॾी महिल अलाए काथे ॻाल्हि छॾियो हा उन फौरन दिल में ख्याल कई मुर्शिद ॾे वञा रोड़ी करे फजर नमाज़ अची मुर्शिद सां पढ़ियई अञा पढ़ी मस वेठो साईं हक़ लॻाई ओ अब्दुल अहद जी साईं रात के ख्वाब जी त ख़बर ॾे अरे ये तो साईं खे सभु ख़बर आहे मां त वञा पियो ॿिए ॾे पर साईं खे अर्ज़ कई साईं ख्वाब लॻो पाण उथी अल्लाह जे वलीअ रसूल अल्लाह जे बचे भाकुर पाए पाण फरमाए मुबारक अथई जेका मूंखां दुआ घुराई आई उहा रब जे बारगाह में क़बूल थी वई सुभान अल्लाह उहे ॾिहाड़ा घर चढ़ी विया उमेदवारी थी 10 महीननि खां पोइ जाओ पुट उन चयो त हाणे सैयद कमाल शाह जीलानी जे दुआ सां जाओ पंहिंजे पुट खे खणी मिठाई खणी साईं जे हुज़ूर में आयो साईं तो दुआ कई मां अब्दुल अहद खे मूंखे पुट जावा हाणे नालो बि तूं रखेसि ऐं इनखे मुरीद बि तूं कर चग बि तूं वधे साईं खे जो अर्ज़ कई हेॾे वॾे निहारियो साईं मथे निहारे वरी साईं हेठि निहारे वरी मथे 3 दफ़ा निहारे पाण फरमाए अबा इहो तुंहिंजो बच्चो असांजे दुआ सां ॼावल आहे पर नालो असां था रखूं पर मुरीद असां न कंदासीं चईं छो पाण फरमाए ओ होॾे लिखियल आहे त इहा ॿियनि जी अमानत आहे ॾाढा सुभान अल्लाह साईं खे अर्ज़ कई साईं नालो छा था रखो साईं फरमाए इन जो नालो थो रखां शेख अहमद शेख इते हिकिड़ो लफ़्ज़ चवां तवज्जो सां ॿुधंदो चवां जंहिंखे तो असां न
इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल फसानी शेख अहमद सरहदी ये दस्तगीर जे बच्चन जे दुआ सजावल थई एडो वक्त जो कामिल वली उस्ताद अला दादा सही उन जो अबो हजरत ख्वाजा अब्दुल अहद वो कद्दर कादरी हो इहो इमाम रब्बानी जो अबो कद्दर कादरी हो साईं फरमायो नालो माथो रखाई आ ॿियनि जी अमानत आहे इहो जेको तूं वण ॾिठो उन जूं टामियूं ॾिठियूं इन जो फैज़ मशरिक़ मगरिब शिमाल जुनूब ताईं हलियो वेंदो इहो वक़्त जो कामिल वली थींदो पर इहो ॼावल दस्तगीर जे बचन जे दुआ सां आहे माथो दवा को बचाओ तारा वार वारो जेकॾहिं इमाम रब्बानी दस्तगीर जे बचन जे दुआ जो ॼावल आहे इहो त दस्तगीर के बच्चे जो कमाल खुदा तो मुझे गौसे आदम जो कमाल जान पीरन जा पीरन